जी नाज़रीन, ईद मिलादुलनबी जे हवाले सां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रैलियूं कढी पियूं वञनि ऐं सरकारी तोड़े गैर सरकारी इमारतुनि खे चरागान करे रंग बिरंगी बल्ब हया विया आहिनि। हैदराबाद जे मस्जिदुनि तोड़े दरगाहुनि जे हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं हिते सखी अब्दुल वहाब शाह जिलानी जे दरगाह ते जेको आहे सो दुरूद जी महफ़िल रखी वई आहे। इन दुरूद जी महफ़िल में मुख़्तलिफ़ हंधनि तां रैलियूं निकिरी जेके हिते पहुचंदियूं। जश्न ईद मिलादुलनबी जे हवाले सां मौक़े ते हैदराबाद मस्जिदुनि तोड़े गैर सरकारी इमारतुनि ते चरागान कंदे रंग बिरंगी बल्ब लॻाया विया आहिनि। जश्न ईद मिलादुलनबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं DIG हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह समूरनि SSPs खे हिदायत कई आहे त ईद मिलादुलनबी जे हवाले सां सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया वञनि। हैदराबाद में जेको सो 12 रबीउल अव्वल जे हवाले सां उन मौक़े ते ट्रैफ़िक ऐं पार्किंग जी बिना वक़फ़े जे रवानगी खे यकीनी बनाइण लाइ हर मुमकिन वसीला खणण जी पिणु हिदायत कई वई आहे। जॾहिं त शयुनि ऐं शकी गाॾियुनि खे जेको सो उनखे गैर मुल्की रेस्टोरेंट अहम सरकारी ऐं नेम सरकारी ऑफिसुनि इमारतुनि मस्जिद इमाम बारगाहनि दरगाहुनि जे सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्तु कया विया आहिनि। ऐं SSP मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त SSP हैदराबाद जेको आहे अमजद शेख समूरनि थाणनि जे SHOs खे हिदायत कई आहे त हू पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में पंहिंजे पंहिंजे हदुनि में जेको सो सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कनि ऐं इन खे तलाशी खे जेको आहे सो यकीनी बनाइनि ऐं उन जे जेके ईंदड़ वेंदड़ गाॾियूं आहिनि उन जी सिक्योरिटी सख़्तु कई वई आहे। ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां अॼु राति जो रैलियूं निकिरी मुख़्तलिफ़ दरगाहुनि ते ईंदियूं ऐं मस्जिदुनि ते ईंदियूं जिते ईद मिलादुलनबी जे हवाले सां दुरूद शरीफ़ जूं महफ़िलूं थींदियूं। ऐं अॼु राति जेका आहे सो सखी अब्दुल वहाब शाह जिलानी जे दरगाह ते जेको आहे सो हिकिड़ी रैली दुरूद शरीफ़ जी थींदी निकिरी ईंदी। उन खां पोइ हुते जेको सो राति जो 3 वॻे ताईं उहो दुरूद जी महफ़िल थींदी ऐं हिते ईद मिलादुलनबी जेका वॾे मज़हबी जोश ऐं अक़ीदे सां मल्हाई पई वञे ऐं मस्जिदुनि ऐं तोड़े दरगाहुनि खे जेको आहे सो उहो रंगीन बल्बनि सां सजायो वियो आहे।